हफ्तेवार फीचर पेश कयो वेंदो वादी महराण जा फनकार। अॼु जो फनकार आहे हाजी इमदादुल्ला फुलपोटरो, नाथ खान, तहरीर गुलाम अब्बास टांवरी ऐं रावी आहिनि अब्दुल हमीद महर ऐं फहमीदा पीरज़ादा। मौलूद शरीफ़ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत बासादत जे ख़ुशीअ में चया वेंदा आहिनि। सिंध में हीअ सिन्फ़ इस्लाम जे पखिजण सां गॾु मुरवज थी। मौलूद शरीफ़ ख़ासि मज़हबी ॾिहाड़नि ते अक़ीदत व एतिराम सां चया वञनि था। दीन इस्लाम जीअं जीअं हिन ख़िते में तरक़ी कई तीअं तीअं हिन सिन्फ़ खे बि तरक़ी मिली। अॼु असां तव्हांखे हिकु अहिड़े मौलूदे बाबति ॼाण ॾियूं था जेको पुरसोज़ आवाज़ ऐं बहितरीन अंदाज़ सबबि ॿुधंदड़नि में ॾाढो मक़बूल आहे। उहो मौलूदी आहे हाजी इमदादुल्ला फुलपोटरो। हाजी इमदादुल्ला फुलपोटरो इन फन में पंहिंजी सुञाण मज़हबी मेड़ाकनि ऐं ख़ासि मज़हबी ॾिहाड़नि ते मौलूद शरीफ़ ॻाए कराई। संदसि सुरीले आवाज़ खेसि थोरे वक़्त में वॾी मक़बूलियत ॾियारे छॾी। आयो अजब शान मुरसल जो खुदा ताला वधायो पढ़ो कुरान खे सारो संदसि सारा में आयो अजब शान मुरसल जो खुदा ताला वधायो अजब शान मुरसल जो खुदा ताला वधायो पढ़ो कुरान खे सारो संदसि सारा में आयो अजब शान हज़रत जो। हाजी इमदादुल्ला फुलपोटरो 1959 ईस्वी में खरपुर तालके जे राज़ी ॻोठ में ॼाओ। हुन प्राइमरी तालीम ॻोठ जे स्कूल में हासिल कई। संदसि तबियत नंढे हूंदे खां ई दीनी तालीम ॾांहुं माइल हुई। उन्हीअ करे हुन दीनी तालीम हासिल करण लाइ दीनी मदरसे खरपुर ऐं मदरसे नाशिरुल उलूम राज़ी ॻोठ मां इब्तिदाई मज़हबी तालीम पिराई, जितां अरबी फारसीअ जी चङी ॼाण हासिल कयाई। मौलूद शरीफ़ चवण ॾांहुं खेसि नंढे हूंदे खां ई लाड़ो हो, छो त संदसि भाउ हबीबुल्लाह फुलपोटरो सुठो मौलूदी हो, जंहिंखां मुतासिर थी इन नंढे हूंदे ई मौलूद शरीफ़ चवण शुरू कया। सन 1972 ईस्वीअ में ॻोठ वीसरे वाहण में हिकु मज़हबी मेड़ थियो, जिते हिन मौलूद शरीफ़ चया। संदसि चवणी ऐं ॿोलनि ॿुधंदड़नि जे अखियुनि में ॻोढ़ा आणे छॾिया ऐं उहा ई पहिरीं वॾी तक़रीब हुई जंहिं में हुन जी हौसला अफ़ज़ाई थी ऐं उन ॾींहं खां पोइ हिन बाक़ाइदगीअ सां मौलूद शरीफ़ पढ़णु शुरू कया। हाजी इमदादुल्ला फुलपोटे जी वधीक मक़बूलियत जा दरवाज़ा रेडियो पाकिस्तान खैरपुर ते अचण खां पोइ खुलिया। रेडियो पाकिस्तान खैरपुर ते खेसि प्रोड्यूसर नसीर अहमद सूमरे पेश कयो ऐं संदसि आवाज़ में सनाउल्लाह जतोई जो पहिरियों जेको मौलूद शरीफ़ रिकॉर्ड कयो उन जा ॿोल हुआ, शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबदे क़ज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबदे क़ज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। गुंबदे क़ज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। इमदादुल्ला फुलपोटरे जे इन जे पहिरियों रेडियो ते रिकॉर्ड थियल मौलूद शरीफ़ खे ॿुधंदड़नि ॾाढो पसंदि कयो। उहो ई सबबु हो जो उन मौलूद शरीफ़ जे ॿोलनि खे नंढा तोड़े वॾा अक़ीदत मां झुंगारींदा आहिनि। अहिड़ीअ तरह ॿुधंदड़नि पारां सवें ख़त संदसि आवाज़ खे पसंदि करण लाइ अचणु शुरू थी विया। उन खां पोइ वधीक मौलूद शरीफ़ संदसि आवाज़ में रिकॉर्ड कया विया। हुन केतिरनि ई शाइरनि जा मौलूद शरीफ़ चया आहिनि। उन्हनि में मौलाना अब्दुल गनी मंसूर, अब्दुल करीम अब्द, गुलाम रसूल जतोई, सैयद अब्दुल्ला शाह बुखारी सखरवारो, सनाउल्लाह जतोई, अलहाज रहीम बख्श कमर, मौलाना अब्दुल्ला चांडियो, रफ़ीक शाह अमरोटी ऐं ॿियनि जा नाला क़ाबिल ज़िक्र आहिनि। उन्हनि मां संदसि पसंदीदा शाइर मौलाना अब्दुल्ला चांडियो ऐं सनाउल्लाह जतोई आहिनि। इमदादुल्ला मौलूद शरीफ़ चवंदड़नि में जमालुद्दीन बोड़े मौलूदीअ खां वधि में वधि मुतासिर आहे। हाजी इमदादुल्ला खे हर वक़्तु
अंदर में मदनी सरकार हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक जी ज़ियारत करण जी सिक हूंदी हुई ऐं हुन उन जे हुब में ई मदीने जी ॼाम जा मौलूद शरीफ़ थे चया। इन जे सिक ऐं उकीर में ही मौलूद शरीफ़ तयारु कयो। मूंखे ॾे ताक़त मुंहिंजा रब मदीने ॾे वञा जल्दी, जिते या दिल रुबा दिलबर उहो देस ॾिसां जल्दी। उहा संदसि दुआ रब ताला वटि क़बूल थी ऐं उन ई महीने अंदरि खेसि पंहिंजे मुख़य्यर दोस्तनि पारां मदीने हलण जी आछ थी, जेका हिन ख़ुशी वचां क़बूल कई ऐं 50 ॾींहं उते रही हज जी सादत हासिल करे आयो। हज दौरान उते रहंदड़ सिंध वासियुनि पारां संदसि मान में महफ़िलूं रचायूं वयूं, जिते हिन मौलूद शरीफ़ चई वॾा दाद हासिल कया। मोहम्मद मुस्तफ़ा तो ते सलातूं ऐं सलामुल्लाह, मोहम्मद मुस्तफ़ा तो ते सलातूं ऐं सलामुल्लाह, मोहम्मद मुस्तफ़ा तो ते सलातूं ऐं सलामुल्लाह, सजण सल्ले अला तो ते सलातूं ऐं सलामुल्लाह, मोहम्मद मुस्तफ़ा तो ते सलातूं ऐं सलामुल्लाह, मोहम्मद मुस्तफ़ा तो ते सलातूं ऐं सलामुल्लाह, सजण सल्ले अला तो ते सलातूं ऐं सलामुल्लाह, मोहम्मद मुस्तफ़ा तो ते। हाजी इमदादुल्लाह पंहिंजे मिठड़े पुरसूद आवाज़ सबब सॼी सिंध में सुञातो वञे थो। सिंध जे हर ॻोठ वस्ती वाहण में संदसि ॿुधंदड़ आहिनि। हुन केतिरनि ई सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कॉन्फ्रेंसुनि में इनाम हासिल कया आहिनि। ताज़ो 21 मार्च ते रेडियो पाकिस्तान खैरपुर जी 5 सालगिरह जे मौक़े ते सिंध जे इल्मी अदबी इदारे अल कबीर अकेडमी पारां खेसि सिंध जो बहितरीन मौडूदी ऐं नात ख़ान हुअण ते अल कबीर एवार्ड 1988 ईस्वी ॾिनो वियो। हाजी इमदादुल्लाह फलपोटरो पाण बि शाइर आहे। संदसि केतिरा ई मौलूद शरीफ़ चयल आहिनि। संदसि चयलनि ॿोलनि में हक़ ताला जी वहदानियत ऐं हबीब ख़ुदा जी अहिड़ी सिफ़त बयानु कयल आहे जो ॿुधण सां लहू लहू कांधारिजियो वञे। हू हींअर दीनी इल्म जे उन उजाइण ख़ातिर मदरसे हुसैनिया बदरुल उलूम बचल शामियाणी सखर में वधीक दीनी तालीम वठी रहियो आहे। संदसि उमिरि हींअर 29 साल अथसि। असांजी दुआ आहे त हू अञा बि वधीक मक़बूलियत ऐं मंज़िल माणे ऐं रब ताला संदसि इल्म ऐं फन खे अञा बि वधीक तरक़ी ॾिए। ही फीचर अॼु बरोज़ सूमर अंगारे जी राति 7 खां 8 बजे वारे प्रोग्राम में रेडियो पाकिस्तान खैरपुर वारनि नशर कयो। 25 अप्रैल 1988 ऐं रमज़ान मुबारक जे 9 जी राति यानी सूमर जो ॾींहुं अंगारे जी राति। पोइ हफ़्ते